मास्टर रांजन सिंधु भवन पारां तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे सिक भरियो सॾु। असांजे प्यारे दादा मोहनदास वलेचा जन जी यादि में हिकु पुस्तक जो मुहूर्त रखियो वियो आहे, सिंधी सदाई आबाद रहो, जेको मास्टर रांजन जी लिखियल हिकु सुखड़ी आहे। न सिर्फ़ पुस्तक जो मुहूर्त पर संगीत जो प्रोग्राम पिणु रखियो वियो आहे, जंहिंमें ख़ासि MP मध्य प्रदेश मां अजय ऐं मुकेश खे दावत ॾिनी वई आहे। तव्हां सभिनी सिंधियत प्रेमियुनि खे सिक भरी कोठ आहे, अचो त गॾिजी इन प्रोग्राम जो लुत्फ़ माणियो। प्रोग्राम 19 जून सुबुह जो 11:30 बजे मास्टर रांजन सिंधु भवन में सिविल कोर्ट जे पोयां ब्लॉक नंबर 761 में आहे। अचण न विसारींदा, ख़ासि फादर्स डे जे मौक़े ते।